दोस्तों अस्सलाम वालेकुम। उम्मीद है सब ठीक ठाक हूंदा, खैरियत सां हूंदा। अॼु तव्हांजे लाइ मुख्तियार शीरी साहब जो हिकु सफ़ा पुराणो ऐं फस्ट टाइम वारे दौर वारो एल्बम आहे। वॉल्यूम नंबर आहे 15। एल्बम एतिरो ख़ासि कोन आहे ऐं हिन दौर में मुख्तियार शीरी सिर्फ़ु मज़ाक़िया ऐं इश्किया कलाम ॻाईंदो हुयो ऐं हिननि खे एल्बमनि खे एतिरी मोट कोन मिलंदी हुई। ऐं तव्हांखे एल्बम जे बारे में ॿुधायां त एल्बम 1986 जे लॻभॻि रिलीज़ थियल आहे ऐं हिन एल्बम सां गॾु काफ़ी एल्बम मुख्तियार शीरी कया आहिनि ऐं साॻे ई स्टाइल में फ़ोटू हिन जा ॿिया बि आहिनि। ऐं तव्हां दोस्तनि खे ॿुधायां त हिननि एल्बमनि बिल्कुलु बि कमाई न कई उन दौर में, बिल्कुलु बि न। हालांकि ॾिठो वञे त शुरू में जेके फ़नकार ईंदा आहिनि उन्हनि खे एतिरी मोट न मिलंदी हुई। दौर अहिड़ो हुयो, काफ़ी मशहूरु फ़नकार हुया मथे, नंढनि खे कोई ॾिसंदो ई न आहे। तव्हांखे बि ख़बर आहे, पर ऐं दोस्तों तव्हांखे ज़रूरी ॻाल्हि ॿुधायां त हीअ इंफॉर्मेशन वीडियो आहे ऐं हिन वीडियो में असां कोई बि गीत शामिलु न कयो आहे। हिन में तव्हांखे इहो ॿुधाईंदासीं त हिन में गीत कहिड़ा कहिड़ा आहिनि ऐं हिननि जे शाइरनि जा नाला कोन लिखियल आहिनि। ऐं अॻे दौर में काफ़ी जेके गीत ईंदा हुया उन्हनि जा शाइरनि जा नाला लिखंदा ई न हुया ऐं कुझु जा हूंदा हुया, कुझु जा न बि हूंदा हुया। ऐं हिननि में ॾिसो तव्हां हिकिड़े बि शाइर जो नालो कोन लिखियल आहे, बाक़ी फ़नकार ॻाईंदो जिते ख़तमु कंदो त उते नालो खणंदो। बहरहाल तव्हांखे इहो ॿुधायूं त हिन एल्बम में कहिड़ा कहिड़ा गीत आहिनि ऐं गीत आहिनि कुल 7 गीत आहिनि हिन एल्बम में। ऐं एल्बम तव्हां ही ॿुधी ॾिसो, यूट्यूब ते पिया आहिनि, तव्हांखे मज़ाक़ मश्करी लॻंदी। हलूं था हिन जे गीतनि ॾे त हिन जा गीत कहिड़ा कहिड़ा आहिनि। मुंहिंजे हिसाब सां ही पहिरियों गीत जेको आहे एजाज़ अली बुढ़ड़े साहब जो गीत आहे। गीत जा ॿोल आहिनि, यार ॾाढो रोड़ीअ में रुनो आहियां। ऐं उन खां पोइ हिकिड़ो ॿियो गीत आहे, मुंहिंजे हिसाब सां ही मीर मोहम्मद अब्बासी जो गीत आहे, अॼुकल्ह जंहिं वटि पैसो आहे भाग बि उन वटि आहे। ऐं उन खां पोइ ॿियो गीत आहे, गीत जा ॿोल आहिनि, दिलबर वरी न अहिड़ा यार कबा। उन खां पोइ साइड बी में अच त गुज़ारियूं ॿई गॾिजी ॾींहड़ा। सुठा गीत हूंदा, ज़बरदस्त। ऐं उन खां पोइ आहे प्यार जो थी वियो मुंहिंजो तोसां, ज़बरदस्त गीत आहे इहो। उन खां पोइ गीत जा ॿोल आहिनि, गीत तमामु बहितरीनु आहे, असां सां छो नथो ॻाल्हाए, ज़बरदस्त गीत आहे। ऐं उन खां पोइ आख़िरी गीत आहे, चङो हाणे माशाअल्लाह। गीत इहे ई हुया हिन एल्बम में। ऐं अव्हांखे दोस्तों वीडियो पसंदि आयो हुजे वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा, चैनल खे सब्सक्राइब कंदा।